ॾाढो सारी दे मुंहिंजे मोए खां। दोस्तों सरमन सिंधी जे ओचिते विछोड़े पूरी सिंध खे परेशान करे छॾियो, हैरान करे छॾियो। माण्हुनि खे एतबार ई न पियो थिए त सरमन सिंधी असां खां हमेशह हमेशह लाइ विछड़ी वियो आहे। सरमन सिंधी जा गीत अॼु बि पूरी सिंध में गुंजनि था, हुन जा गीत अॼु बि पूरी दुनिया में गुंजनि था। दोस्तों सरमन सिंधी सिंध जो भलोड़ फनकार हूंदो हो। हुन कॾहिं बि ॿिए कंहिंजी धुन ते न ॻायो, हुन हमेशह पंहिंजूं धुनूं पाण ठाहे पाण ॻाई, पर हुनजे ओचिते विछोड़े पूरी सिंध खे ॾुखाए विधो। दोस्तों सरमन सिंधी जंहिंजो नालो असल में रहमान मुगल आहे, पर हुनखे सरमन सिंधी सॼो वेंदो आहे। मोहबत में हुनजो नालो सरमन सिंधी रखियो वियो आहे। दोस्तों सरमन सिंधी जा केतिरा ई कलाम मशहूरु थिया ऐं सिंध में केतिरी मोट माणी। दोस्तों हुनजे विछोड़े में हर सिंधी जी दिलि ॾुखायल आहे, अखियूं पाणी मां भरियल आहिनि, पर संदसि हिकिड़ो भाउ वारिस बि आहे जंहिं हुनजे राग रुंग खे कॾहिं बि पोइते हटणु न छॾियो। सरमन सिंधी जूं सिकूं संदसि भाउ मां लाथियूं वञनि थियूं। संदसि भाउ अॼु बि तमामु बहितरीनु फनकार सॼो वेंदो आहे। दोस्तों सरमन सिंधी जो राग संदसि भाउ हुन उजागर करणु, हुनजो भाउ आहे अहमद मुगल। दोस्तों अहमद मुगल तव्हां फनकार ॿुधो हूंदो, हू सिंध जो चोटी जो फनकार में शामिल आहे। दोस्तों अहमद मुगल कई कलाम सरमन सिंधी जी यादि में भी गाया, सरमन सिंधी जी वर्सी में भी गाया। अॼु बि हू सरमन सिंधी सां तमामु घणी मोहबत कंदो आहे। मुंहिंजे कलामनि ऐं गीतनि मां लॻंदो आहे त हुनजी मोहबत अॼु ताईं संदसि भाउ सां आहे। सरमन सिंधी जे ओचिते विछोड़े संदसि भाउ खे तमामु घणो ॾुख में विझी छॾियो। दोस्तों अहमद मुगल बि रहमान मुगल मतिलबु सरमन सिंधी जूं यादूं असांजे पूरियूं कंदो आहे। अहमद मुगल जी गायकी आवाज़ ऐं राग में उहो साॻियो ई जादू सरमन सिंधी वारो असांखे नज़र ईंदो आहे। सरमन सिंधी उहो फनकार हो जंहिं अॼु बि सॼी सिंध ते राज कयो। हुनजा कलाम तमामु घणा मशहूरु विया। पर हुनजे जवानी वारे सदमे हर इंसान खे दिलि में ॾुख विझी छॾियो। दोस्तों सरमन सिंधी जहिड़ो फनकार न अॼु ॼाओ न कॾहिं ॼाइबो। उहो संदसि भाउ अहमद मुगल हुनजी पीढ़ी ते हले पियो। असांखे अहमद मुगल सरमन सिंधी जूं यादियूं ताज़ियूं थो कराए छॾे। जॾहिं बि अहमद मुगल ॻाईंदो आहे त सरमन सिंधी जूं यादियूं असांखे ताज़ियूं लॻंदियूं आहिनि, जहिड़ो त असांजे अॻियां मुगल सरमन सिंधी सां तमामु घणी मोहबत कंदो हो, तमामु घणी चाहत कंदो हो। पर अॼु हू असांजे विच में न आहे रहियो सरमन सिंधी, पर हुनजो भाउ अहमद मुगल उन्हनि जूं सिकूं लाज़मी पूरो कंदो आहे। दोस्तों उमीद त हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि अचे त असांजे चैनल खे लाइक करे, सब्सक्राइब करे ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। मां आहियां तव्हांजो भाउ नेक मोहम्मद। तव्हां ॾिसी रहिया सिंधी म्यूज़िक स्टेशन ज़िंदगी रही त अॻी वीडियो में गॾु।